जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिन जे लाइ जेकी आहे, मोमिन जे लाइ दुनिया जेकी आहे क़ैद खानो आहे। मोमिन जे लाइ दुनिया छा आहे? क़ैद खानो आहे। छाजे खां क़ैद खानो आहे? भला कहिड़े हिसाब सां मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे? असां जॾहिं मुस्लमान थियासीं, ला इलाहा इल्लल्लाह जो जंहिं टाइम असां इक़रार कयोसीं न, हाणे इन टाइम असां जेको आहे हिकु दायरे जे अंदरि दाख़िल थी वियासीं। असां कलमो पढ़ी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एग्रीमेंट कई आहे ऐं हिकु दायरे जे अंदरि जेको असां महफ़ूज़ थी विया आहियूं। उहो दाइरो कहिड़ो आहे? उन दायरे जे अंदरि असां इक़रार कयोसीं त असां जेको आहे शराब न पीअंदासीं, असां जेको आहे क़त्ल न कंदासीं, असां जेको आहे ज़िना न कंदासीं, असां धोखेबाज़ी ॿ नंबरी असां न कंदासीं। हे असां कलमो पढ़ी करे हिकु दायरे जे अंदरि दाख़िल थी विया आहियूं। जॾहिं दाख़िल थी वियासीं त हाणे असां अची वियासीं क़ैद में। अल्लाह जे नबी फरमायो मोमिन जे लाइ दुनिया जेको क़ैद खानो आहे। ऐं काफ़र जे लाइ छा आहे? अल्लाह जे नबी फरमायो, काफ़र जे लाइ अल्लाह जे नबी फरमायो त हे जन्नत आहे। काफ़र जे लाइ जन्नत कीअं? काफ़र शराब बि पीअंदो, काफ़र जेको आहे क़त्ल बि कंदो, काफ़र जेको आहे ज़िना बि कंदो, काफ़र जेको आहे ॿ नंबरी बि कंदो, धोखो बि कंदो। छाजे करे? काफ़र जी इहा सोच आहे त मूंखे हिन दुनिया में रहणो आहे, अॻिते मूंखे न रहणो, मूंखे हिन दुनिया में रहणो आहे। अहिड़ी तरह अल्लाह जे नबी फरमायो मोमिन जे लाइ दुनिया जेकी आहे क़ैद खानो आहे ऐं काफ़र जे लाइ जन्नत आहे। मरण खां बाद में वरी इन्हनि ॿिन्हिनि जे लाइ सिस्टम उबतो थी वेंदो। हाणे मौत खां बाद में मोमिन जेको आहे आज़ादु थी वेंदो। क़बर जे अंदरि उन जे लाइ हिकिड़ी राहत वारी हिकिड़ी जॻह आहे ऐं जेकी आहे सुकून वारी जॻह थींदी मोमिन जे लाइ। ऐं उनजो असुली जेको रहण वारो घरु थींदो मोमिन जो जन्नत थींदो। हाणे काफ़र जीअं जो मरियो, हाणे काफ़र अची वेंदो गिरफ़्त में, काफ़र अची वेंदो गिरफ़्त में। मरण खां बाद में फौरी तौरु काफ़र जेको आहे उहो गिरफ़्त में अची वेंदो, फौरी तौरु जन में दाख़िल थींदो। छाजे करे? दुनिया में हे जेको आहे ऐश में हुयो, पर हाणे जेको आहे ऐश में न रहंदो। हाणे इन जी जेकी जॻह क़ुरान मजीद जेको आहे बयानु कई आहे, अहिड़ी तरह अल्लाह जे नबी जेको कई आहे उहो जनम कई आहे। त पंहिंजा ॿार दुनिया जो जेको टेम आहे, ज़िंदगी आहे, उहो कलील आहे। हिन थोरी ज़िंदगी खे ॾिसी करे असां जेको आहे एॾी वॾी आख़िरत खे नफ़्सारे छॾियूं जो मौत हर हिकु इंसान जे मथां, मुस्लमान जे मथां इहो मौत अचे थो, अहिड़ी तरह काफ़र जे मथां इहो मौत अचे थो। पर कैफ़ियत ॿिन्हिनि जी मुख़्तलिफ़ आहे, कैफ़ियत ॿिन्हिनि जी मुख़्तलिफ़ आहे। मोमिन जे लाइ मौत जेको आहे उहो तोहफ़ो आहे। मोमिन जे लाइ मौत जेकी आहे छा आहे? राहत आहे। ऐं काफ़र जे लाइ मौत जेको आहे उहो दर्दनाक हिकिड़ो अज़ाब आहे। मोमिन जे लाइ मौत आख़िरी तकलीफ़ आहे, काफ़र जे लाइ मौत जेकी आहे पहिरीं तकलीफ़ आहे। मोमिन खे बसि हाणे इहा जेकी मौत जे टाइम जेकी तकलीफ़ थींदी बसि इहा ई थी। इन खां बाद में हाणे मोमिन जे मथां कॾहिं बि क़तन तौर ते तकलीफ़ न ईंदी। काफ़र जे लाइ पहिरीं इहा तकलीफ़ आहे। हाणे पहिरीं तकलीफ़ जीअं थी त हाणे इन खां बाद में रुॻो हाणे काफ़र खे जेको आहे आख़िरत में काफ़र जे लाइ जेको जॻह आहे उहो जनम आहे। ऐं इहो सिर्फ़ु जेको असांजो जेको कोन लाइ इहो क़ुरान मजीद बयानु कयो आहे। अहिड़ी तरह इन ज़मीन आसमान खे बणाइण वारे रब चयो आहे त जेको काफ़र जी जॻह आहे जेको जनम आहे। काफ़र जी माना आहे इनकार कंदड़। काफ़र खे काफ़र छो चयो वेंदो आहे? काफ़र जी माना आहे इनकार कंदड़। अल्लाह जे किताब जो इनकार करे चवे त इहो अल्लाह जो किताब न आहे। जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जो इनकार करे त जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मां रसूल नथो मञा। अरबी जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे। काफ़िर जी माना इनकार कंदड़, न मञंदड़। इन जे करे काफ़र खे काफ़र चइबो आहे।